वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वलतंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम मजीद मझा जेका आयत सगोरी तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इत्तक़ुल्लाह, अल्लाह जी ज़ात खां डिजो, मोमिनो अल्लाह जो खौफ रखो। ए ईमान वारो, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो। वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं हर नफ्स हर जीव इहो जांचे ॾिसे त उन सुभाणे जे लाइ छा ठाहियो ऐं तयारु कयो। सुभाणे मजा मुराद क़यामत जो ॾियारो आहे जेको अणटर आहे ऐं जंहिंमें हर इंसान खे पंहिंजे मालिक जे हुज़ूर में पेश थियणो आहे, पंहिंजे कए जो अल्लाह वटि हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह फरमाए थो त उन ॾिहाड़े जे लाइ जॾहिं तव्हांजी पेशी पंहिंजे मालिक जे दर ते थींदी, तव्हां ॾिसो त उन ॾींहं जे लाइ तव्हां छा ठाहियो, छा तयारु कयो। वत्तक़ुल्लाह, वरी ॿियो भेरो रब फरमायो हिकिड़ी आयत में, अल्लाह खां ॾिजो, अल्लाह जो खौफ रखो। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून, बेशक अल्लाह उन ॻाल्हियुनि खां बाख़बर आहे जेकी तव्हां अमल कयो, जेकी तव्हांजा अमल आहिनि। उथणी वेहणी रहणी करणी, नशिस्त बर्खास्त, रात ॾींहुं सुबुह शाम, देश परदेस, सेहत बीमारी, जीअं तव्हां उथो वेहो था पिया, अल्लाह उन खां बाख़बर। तव्हांजो को बि कदम, को बि लफ़्ज़, को बि ज़िंदगी जो मामलो अल्लाह खां मुझो न आहे। अज़ीज़ान गिरामी, इहा आयत जेकॾहिं इन ते गौर ऐं फ़िक्र कजे त ख़ुदा जाने राति जो निंडूं फिटाए छॾे। पंहिंजे मालिक जे अॻियां पेश थियणु ऐं पंहिंजे अमलनि जो हिसाब किताब ॾियण का मामूली ॻाल्हि आहे। असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं, इंस्पेक्शन जो ॾियारो थींदो हो। इंस्पेक्शन
मथो वॾो ऑफिसर ईंदो कॾहिं बीट ऑफिसर ईंदो कॾहिं एसडीओ ईंदो इंस्पेक्शन थींदी पोइ उस्ताद असांखे 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं अॻु में बाख़बर कंदा फलाणे ॾींहुं सूमर वारे ॾींहुं इंस्पेक्शन थींदी पोइ उनजे लाइ तयारी कंदासीं सुठा कपिड़ा पाइणा आहिनि साफ़ सुथरो थियणो आहे ऐं इन सां गॾु पंहिंजो होमवर्क जेको पढ़ियो आहे उनखे पको करिणो आहे यादि करिणो आहे साहु ईंदो पुछंदो इंतज़ारु हूंदो स्कूल में हिकिड़ो ऑफिसर अचे थो उनजे पुछाणे जो शागिर्द राति जो निंड न कंदा सॼी राति जाॻंदा दौर पको कंदा सबक़ यादि कंदा जीअं उस्ताद साहब ऑफिसर साहब ख़ुशि थी वञे ज़ाहिर आहे त उहो फांसी कोन ॾींदो जेकॾहिं को शागिर्द उनजे सुवालनि में नापास थियो त नाराज़ थींदो या ॾुकारो थींदो भला जेकॾहिं ख़ुशि थियो त शाबाश ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मां 5 दर्जो या 4 दर्जो पढ़ंदो हुउसि स्कूल में पोइ उन वक़्त में सर शफ़ी नालो हुउसि असांजो बीट ऑफिसर हुयो उन वक़्त में बीट ऑफिसर जी एॾी इज़त हूंदी जेका हींअर एसडीओ जी एतिरी इज़त कोन्हे असांखे उस्तादनि ॿुधायो भई इंस्पेक्शन थींदी ऐं तव्हांखे पुछाणो थींदो असां तयारी कईसीं पूरो हफ़्तो पोइ बीट ऑफिसर साहब असांखां सूरत ख़ती लिकाई 2 जुमिला चई हे लिखो उहो सभिनी जूं स्लेटूं ॾिठई मूंखे यादि आहे उन वक़्त में मुंहिंजा अखर उनखे ॾाढा वणिया मूंखे 10 रुपया इनाम ॾिनो ऐं सच पुछो त उहे 10 रुपया मुंहिंजे लाइ ईद जहिड़ी ख़ुशी हुई त मूंखे ऑफिसर साहब 10 रुपया इनाम ॾिनो उन ऑफिसर जी ख़ुशनूदी उनजो इनाम ॾियणु हिकिड़े शागिर्द जी दिलि ठारे थो छॾे पर तसव्वुर कयो जॾहिं कानो पंहिंजे अल्लाह जे हाज़िरी में पेश थी वो इंस्पेक्शन जो ॾियारो न हूंदो क़यामत जी माना क़याम करणो भपेरो बीहण उहो बीहण कीअं हूंदो फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना 50,000 साल जो हिकिड़ो ॾियारो हूंदो जेको अल्लाह जे हुज़ूर में बीहणो हर माण्हू खां रब पुछा कंदो 5 सुवाल अल्लाह 5 सुवाल अन उम्रही फीमा अफना उम्र किथे गुज़ारी वान शबाबिही फीमा अबला जवानी कहिड़नि कमनि में बर्बाद कयई वान मालिही मिन ऐन इक्तसबहु माल किथां कमाई व फीमा अनफक़तहु माल किथे ख़र्च कई व माज़ा अमिल फीमा अलिम जेको इल्म पढ़े इल्म सिखे वाइज़ ॿुधई तकरीरूं ॿुधई ॼाण मिलई उन ते अमल कयो हुई मेरे आचर के जलसे दे वींदे हर मेरे तकरीर ॿुधंदे भला उन तकरीर ते अमल बि कयो हुई अल्लाह 5 जेसी ताईं 5 ॻाल्हियुनि जो जवाब न ॾींदो पेर उन जा जाइ तां चुरी न सघंदा ऐं उन मालिकुल मुल्क जे अॻियां हुज़ूर में उभ पेरो बीहणो अल्लाह अल्लाह फरमाए तो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द हर चीज जांचे ॾिसे त उन ॾिहाड़े जे लाइ मां छा ठाहियो छा कयो ऐं उहा तयारी अॼु करणी सुभान अल्लाह आख़िरत जी क़यामत जी तयारी चओ अॼु करणी अमल सालिह अॼु करणा आहे नेकी अॼु करणी आहे अल्लाह के राज़ी करण वारा अमल मदीने वारे साईं के खुश करण वारा अमल ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त जंहिंजो अॼु उन जे कल्ह खां भलो न आहे इहो बर्बाद थी वियो फरमायो
जे माण्हू जो अॼु उन जे कल्ह खां भलो न आहे। कल्ह छा हुयो, अॼु छा आहे? अरे गौर कयो था? कल्ह 5 नमाज़ पढ़ी, अॼु वरी 5 छॾे वरी 4 पढ़ी। फ़ाइदे में या नुक़सान में? कल्ह चङो हुयो, अॼु वरी बुराइनि में पइजी वियो। कल्ह बादशाह ॾाढी वियसि, अॼु वरी कटे आयो आहे। कल्ह तहजुद पढ़ंदो, अॼु फर्ज़ छॾे वेठो आहे। कल्ह पटको ॿधंदो, अॼु मथो उघाड़ो आहे। नुक़सान में या फ़ाइदे में आहे? हाँ, साईं फरमाइनि था जंहिंजे कल्ह खां उनजो अॼु भलो न आहे, मोमिन जे कल्ह खां उनजो अॼु भलो हूंदो आहे। अॼु खां सुभाणे भलो हूंदो आहे, सुभाणे खां परीं अञा भलो हूंदो आहे। ॾींहों ॾींहुं नेकी जे भिख वधाईंदो आहे। ऐं मुनाफ़िक माण्हू जे कल्ह खां उनजो अॼु बुरो हूंदो आहे। अॼु खां उनजो सुभाणे अञा बुरो थी वेंदो आहे। या निफाक़ जी, मुनाफ़िक हुजण जी निशानी आहे। फ़क़ीरो, तव्हां मोमिन बणिजी वञो, मुनाफ़िक न हुजो। तव्हां कोशिशि कयो त ॾींहों ॾींहुं तव्हांजा अमल सुठा, किरदार सुठा, अमाल सुठा। याद रखो त हर ॾींहुं जेको अचे थो न, सो असांखे क़यामत ॾे वेझो थो करे। हर ॾींहुं असांखे मौत ॾे वेझो थो करे। जेका राति गुज़री, उन राति तव्हांखे मौत ॾे वेझो कयो। जेको ॾींहुं गुज़रियो, इन तव्हांखे मौत ॾे वेझो कयो। ऐं रोज़ नवा फितना उथंदा, रोज़ नयूं ॻाल्हियूं उथंदियूं। गुमराही, बर्बादी, तबाही जा रोज़ानो नवा दास्तान खुलंदा। कल्ह ताईं सॼी उम्मत मुत्तफ़िक़ हुई त हुज़ूर जा चारई यार इज़्ज़त वारा, अज़मत वारा, शान वारा। अॼु हिकिड़ो माण्हू बि चवे थो, सो बि टीवी ते लखे माण्हुनि जे साम्हूं थो चवे त हज़रत उमर मुस्लमान कोन्हे, हज़रत अबू बकर मुस्लमान कोन्हे। अहिड़ा फितना को मदीने वाले साईं जी ज़ात बेऐब ज़ात में ऐब वेठो, को हुज़ूर जे अहले बैत अतहार जे शान में गुस्ताखी थो करे। ऐं माण्हू अॼु पुछा लॻी था पोइ, सॼी ज़िंदगी असां ॿुधोसीं त यज़ीद अहिड़ो, यज़ीद पुछड़ो, यज़ीद गंदो, यज़ीद ते लानत। हाणे हिकिड़ो मौलवी आहे, वॾी ॾाढ़ी, वॾो पटको, पीर आहे तरीक़े जो, उहो चवंदो यज़ीद जो ॾोह कहिड़ो? यज़ीद हक़ जो इमाम आहे। पटको बि वॾो आहे, ॾाढ़ी बि वॾी आहे, उहो चवंदो यज़ीद हक़ जो। ॿुधायो। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू तकरीर में चवे थो त जेकी सैयद आहिनि न, आले रसूल सैयद, चए थो इन्हनि सैयदनि खां यज़ीद जो जेको माण्हू पायखाने में वञी जेका शइ कढंदो आहे न, उहा नालो वठी चए थो त यज़ीद जी उहा शइ सैयदनि खां भली आहे। अस्तग़फिरुल्लाह, चओ अस्तग़फिरुल्लाह। ऐं माण्हू सवनि जे तादाद में जलसे में थो जेको लिकी चपी के कुंड हुजरे में वेही न, जलसे में थो चवे। ऐं माण्हू वाह 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 हथ खणी चवंदा, वाह 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 जी ॻाल्हि। ॾाढो नाज़ुक ज़मानो अची वियो आहे। जेको मदीने वारे साईं जे बच्चनि खे जीअं मैदान करबला में शहीद कयो, अली असगर शहीद, अली अकबर शहीद, इमाम हुसैन जी ज़ात बाबर काज़ खे केॾियूं वसीयतूं ॾिनियूं हुयूं। अॼु उन यज़ीद जे लाइ हिमायत में उथी माण्हू खड़ा थिया न, सदाईं मुस्लमान था। अल्लाह, तव्हां ॻाढ़वा हूंदो न यज़ीद असांजे दौर में हुजे हा। यज़ीद हेड़ो पुछड़ो, इन दौर में यज़ीद जा पुट हिकिड़ो न, हज़ारे पुट पैदा थिया। ऐं मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो आहे,
सुनन अबू दाऊद में हदीस है, हजरत अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाए त इन बैन अयदीकुम फितना, ए मुझा उम्मतियो तव्हां जे साम्हूं तव्हां जे अॻियों ॾाढा फितना था अचनि पिया। अल्लाह वजाए इन बैन अयदीकुम फितना, तव्हां जे साम्हूं तव्हां जे अॻियों तव्हां जे मुस्तक़बिल में वड़ा फितना था अचनि पिया। का क़ितइल लैलिल मुज़लिम, जीअं ऊंदा ही रात जो टुकड़ो हूंदो आहे, कारी रात जीअं छांइजी वेंदी आहे, ईअं फितना गुमराहियूं ईअं कारी रात वांगुरु छांइजी सिज रोशन आहे, हिक ॿिए खे ॾिसूं था पिया। जेकॾहिं बिल्कुलु रात कारी हुजे ऐं न सिज न चंड न बत्ती न बिजली, हेतिरा माण्हू जलसे वारा, हीअं उथो हुन सां टकराइबो, हुन सां टकराइबो, को भित में टकराइबो, को छंभे सां टकराइबो, को खॾे में किरंदो, को थावड़िजी आहे कोन। ऊंदहि में ख़बर न पवंदी आहे, ऊंदहि में माण्हू हिक ॿिए में टकराइजी पवंदा आहिनि, ऊंदहि में नांग बला विछूं भटूं नज़र न ईंदो आहे, चेलाटो ॾंगे वेंदो ख़बर न पवंदी आहे। ऊंदहि जे अंदरि साईं फरमाइनि था जीअं रात कारी छांइजी वेंदी आहे, ईअं ऊंदा ही रात वांगुरु फितना छांइजी वेंदा। पोइ उनमें छा थींदो? युस्बिहु रजुलु फ़ीहा मुमिनन व युमसी काफ़िरा, सुबुह जो मुस्लमान हूंदो त शाम जो काफ़िर थींदो। वयुमसी मुमिनन व युस्बिहु काफ़िरा, शाम जो मोमिन हूंदो, सुबुह जो उथंदो त काफ़िर बणंदो। अल्लाह उनमें ख़बर न पवंदी जी। ख़ुदा जाने अॼु उहो दौर असां ॾिसूं था, फितना छांइजी विया आहिनि। भाइरो मोमिनो करमी फ़क़ीरो सुन्नी भाइरो, फितना पखड़जी चुका आहिनि। पंहिंजे ईमान खे बचाइजो, पंहिंजे इस्लाम खे बचाइजो, पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त कजो, पंहिंजे कल्ह खां पंहिंजो अॼु भलो बणाइजो। ऐं साईं फरमाइनि था, असांबनि पुछो या रसूल अल्लाह, पोइ इन वक़्त में तव्हां असांखे कहिड़ो हुकुम था ॾियो, छा कयूं जॾहिं अहिड़ा फितना पखड़जी वञनि, माण्हू सुबुह जो मुस्लमान शाम जो काफ़िर पिया थियनि, छा कयूं असां? काल कूनू अहलास बुयूतिकुम, साईं फरमायो त तव्हां पंहिंजे घर जी झुल ढके वेही रहिजो। जीअं उठ जे मथां या घोड़े जे मथां झुल विझबी आहे, हिकिड़ो कपिड़ो ढकबो आहे उनखे, तव्हां ॾिठो आहे? कपिड़े सां ढकबो आहे, इनखे सरबो आहे हिलस या अखलास, सिंधी में सॾींदा आहिनि झुल। साईं फरमाया त जीअं जानवर खे कपिड़े जी झुल में ढकबो आहे, तव्हां पंहिंजे घर जे अंदरि कुंडड़ी वसाए घर जी झुल में लिखी वेही। इन्हनि फितननि खां बि बचण चाहियो त पोइ तव्हां घर जी कुंड वसाइजो ऐं फितननि में न पइजो, गुमराहियुनि में न पइजो, पंहिंजे ईमान खे बचाइण जे लाइ घर जी कुंडड़ी वसाए वेही। तव्हांजी ॻाल्हि सम्झ में अचे थी? ऐं सरकार फरमायो, सुनन अबू दाऊद में हदीस हज़रत मिक़दार बिन अस्वद रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे, हबीबन फरमाया इन सईद लमन जुन्निबल फितन, इन सईद लमन जुन्निबल फितन, इन सईद लमन जुन्निबल फितन। टे भेरा मदीने वारे साईं फरमाया त वक्त वारो उहो आहे जेको फितननि खां पासाइतो थी वियो। वक्त वारो उहो आहे जेको फितननि खां पासाइतो थी वियो। वक्त वारो उहो आहे जेको फितननि खां विच में वञी बीहंदो त इहो दूंहों तव्हांखे बि ईंदो न फितने वारो। तंहिंजे करे पासाइता थी इन्हनि फितननि खां
पाण खे बचाए जो साईं फरमाए तो वो वक्त वारो माण्हू आहे जंहिं फितरनि खां पंहिंजो पाण खे बचाए ऐं मदीने वाले साईं फरमायो त अहिड़ो दौर ईंदो यती अलन्नास ज़मानुन ला यस्लिम लिज़ी दीनिन दीनुहु अहिड़ो दौर ईंदो जो दीनदार पंहिंजो दीन बचाए न सघंदा दीनदार पंहिंजो दीन बचाए न सघंदा पोइ छा कंदा जो पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ इल्ला मन हरब बिदीनिही मिन शाहिकिन इला शाहिक व मिन जुहरिन इला जुहर पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ॾे वेंदा हिकिड़े गार खां ॿिए गार ॾे वेंदा लिकंदा पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ पंहिंजे इस्लाम खे पंहिंजे ईमान खे पंहिंजे दाढ़ी पंहिंजे पटके खे बचाइण जे लाइ मोमिन पाण खे लिकाईंदा वतंदा इहो दौर मुंहिंजी उम्मत ते अची अल्लाह साईं फरमाइनि था कज़ालिक लम तुनल अल मईशत इल्ला बिसख्तिल्लाह गुज़र सफर रोजी रोटी गुनाह का सवा न मिलंदी माण्हू पंहिंजी हलाल वञी रोटी कमाए सो गुनाह कंदो मिसाल हिकिड़ो मज़दूर आहे मज़दूरी थो करे न मज़दूरी करण वारो बि मालिक खे ॾिसंदो तकड़ी तकड़ी तगारी खणंदो मालिक वियो थो वञी सुम्ही पवंदो मास्टर सॼो महीनो पढ़ाए थो महिनत थो करे पघार थो वठे 50,000 पघार अथसि पर उहो बि टाइम टारे ईंदो ड्यूटी सही न कंदो ऐं 2 ॾींहं 3 ॾींहं जी हिकिड़े ॾींहं वञी सही करे ईंदो वापारी कूड़ ॻाल्हाईंदो ख़यानत कंदो मिलावट कंदो हलाल रोज़ी बि हराम जे ज़रिए सां गुनाह जे ज़रिए सां कमाईंदो अहिड़ो मुंहिंजे क़िस्मत ते वक़्तु अची वेंदो मुंहिंजे ॻाल्हियुनि ते गौर कजो उहे लफ़्ज़ न आहिनि मदीने वारे साईं जा फरमान ॾाढा माना खेज़ आहिनि साईं फरमाइनि था फ़इज़ा कान ज़ालिक कज़ालिक पोइ जॾहिं ईअं थी वेंदो जो रोज़ी रोटी बि गुनाह खां सवा न मिलंदी त पोइ साईं फरमाइनि था कान हलाकु रजुल अला यदे ज़ौजतिही व वलदिही माण्हू जे मौत जो सबबु उन जी ज़ाल थींदी ज़ाल जे सबबु उहो माण्हू मरंदो को माण्हू पंहिंजे पुट जे सबबु मरंदो पुट उन जे मौत जो सबबु बच्चा पंहिंजे पीउ जे मौत जो सबबु थींदा فإن لم يكن له زوجة ولا ولد كان هلاكه على يدي أبويه जे ज़ाल बि कोन्हे पुट बि कोन्हे त पीउ जे हथां पुट मारिजी वेंदो पीउ जे हथां पुट मारिजी वेंदो فإن لم يكن له أبوان كان هلاكه على يدي قرابته أو الجيران जे पीउ न अथसि त पंहिंजे माइटनि मिटनि जे ज़रिए माण्हू मारिजी वेंदो पंहिंजे पाड़े वारनि जे ज़रिए माण्हू मारिजी वेंदो कारू कैफ़ ज़ालिक या रसूल अल्लाह असहाबनि जो या रसूल अल्लाह ज़ाल कीअं मारींदी पुट कीअं मारींदो पंहिंजे पीउ खे पीउ कीअं मारींदो पंहिंजे औलाद खे पाड़ेसरी कीअं मारींदो मिट माइट कीअं मारींदो साईं फरमायो तवजो आहे मूंखे साईं फरमायो त को बंदूक खणी थोड़ी मारींदुसि वो तीर तलवार खणी थोड़ी मारींदुसि हबीबन करीमन फरमायो यो अयरूनहु बिदीकिल मईशा उन्हें के ताना दीदा मेहना दीदा मिस्कीनी जा गुरबत जा तंग दस्ती जा मेहना दई 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 लगे मारे चले समझो था हिकड़े माण्हू वेचारो मिस्कीन आहे गरीब आहे उनखे ताना साल ताना ॾे सुञा हम सखणा मां त थोरो पाती आहियां अल्लाह पुट खे पीउ मेहना ॾींदो युअय्यरूनहु उनखे ऐब कढंदा उनखे ताना ॾींदा मेहना ॾींदा मिसाल को बीमार आहे
उन्हें बीमार के ताना दीदा भेड़ा सती लोड़ी दो चुड़ी दो पियो आखिर वो जी खुदकुशी उनके मारियो उन्हें जे उनके ताना भेड़ा अल्लाह ये वक्त है या ना है जी है ताना मेरा है नहीं आ रहा है साईं फरमाते एड़े वक्त जे अंदर मानू हलाकतुन में पिया पौंदा पर मोमिन बना पंहिंजे ईमान ते साबित कदम सलामत वली न थियासूं बुजुर्ग न थियासूं कशफ करामतूं कोन कयूंसीं रुॻो ईमान बचाए ॾाढ़ी जा वारड़ा बचाए कब्र में सुधासी गंज पंज वक्त नमाज पढ़ी बाबा साईं किबला पुरुषन फरमाईंदा त हिन दौर में पंज वक्त नमाज पढ़े जिना खां पाण खे बचाए क़यामत जे ॾियारे इहो वलीअ में जमात में मामूली ॻाल्हि कोन्हे ही जेके चार चङाई जा कम नसीब थिया अथई न फ़क़ीरनि जी हिफ़ाज़त कजांइ इन पंहिंजे फ़क़ीरी जो भरम रखजांइ पंहिंजे नेकाई जो भरम रखजांइ मथां ताना मेणा माण्हुनि जा तोखे परेशान करे विझनि मथां तोखे माण्हुनि जे इने नुक्तचीननि जे करे तूं दिल लाहे में ही मदीने वारे साईं फरमाए त मोमिन पंहिंजे ईमान ते साबित कदम पहाड़ वांगुरु मजबूत थी बीहंदा समुद्र में हिकिड़ो टक्कर बीठो आहे टक्कर सम्झो था टक्कर पहाड़ी जो नंढो टुकड़ो टक्कर पोइ चौधारी पाणी आहे वॾो पाणी समुंड जो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे केमहिल हवाऊं लॻंदियूं आहिनि त पाणीअ में वीरूं उथंदियूं आहिनि छोलियूं उथंदियूं आहिनि वॾियूं छोलियूं पोइ केॾी महिल ओभर जी हवा लॻंदी हीअं वीरूं उथंदियूं उन टक्कर सां टकराए पियूं उन जबल सां वीरूं टकराए पियूं जे हल्कड़ी शइ हूंदी न मिसाल पाणी जे मथां टिशू जो दॿो आहे हिनखे वीरूं ओले काॾे खणी वेंदियूं ओभर जूं वीरूं ओलह ॾे खणी वेंदियूं ओलह जूं वीरूं ओभर ॾे खणी वेंदियूं हिन हल्कड़ी शइ खे हर हवा जो झूठो लोभींदो पर चपल टक्कर भली तूफान अचनि वीरूं उथनि भली चक्कर लॻनि पर पंहिंजी जाइ खां चुरंदो नाहे साबित मिलंदो सुन्नी मुस्तफा जो आशिक रसूल मदीने वाले साईं जे इश्क ई मोहब्बत वारो सुन्नी आशिक रसूल दुनिया जा तूफान अचनि झक्कर झोला अचनि हवाऊं लॻनि पर उनखे पंहिंजी जाइ तां न चोरींदियूं आहिनि पंहिंजी जाइ ते साबित पेर खोड़े कखड़ो हूंदो है टिशू पेपर जो पन्नो हूंदो त इहो पियो लुटंदो पियो हेॾे वेंदो कॾहिं होॾे वेंदो पर न तव्हां मुजाहिद आहियो तव्हां मर्द आहियो चओ मर्द आहियो या मर्द आहियो मर्द आहियो या मर्द आहियो मर्द आहियो या मुर्द आहियो मुर्दो इहे छॾियो न पाणी जे मथां तरंदो वधंदो केॾी महिल हेॾे केॾी महिल होॾे मुर्दो पर मर्द पेर खोड़े बीहंदो आहे तव्हांखे अॼु अल्लाह नेकी नसीब कई आहे चङाई जा कम नसीब कया आहिनि माशाअल्लाह निमाज़ी आहियो दीनदार आहियो सुन्नत शरीअत जा पेरोकार जेका शइ तव्हांखे नसीब थी आहे चओ त हिन ते साबित कदम थी बि न त कंहिंजे फितरनि में ईंदासीं न कंहिंजे बदअक़ीदा वारी तकरीरूं बि कोन ॿुधंदासीं इहे बेहयाई वारियूं उन्हनि जूं गुफ़्तगूयूं बि कोन ॿुधंदासीं कंहिंजे ताने कंहिंजे मेणे खां कोन ॿुधंदासीं असां दिलि लाती आहे मदीने वारे साईं सां त ओ यारी लगायम दिल पर नाले ते मेरी सुणे नाल प्रीत ना तोड़ी ना तोड़
रुसे लख फेरा लोग रुसे त रुसे वो लख फेरा या सूर मिलिया त सही नींद से महबूब रुठो त मरी नींद से मदनी कन पे जो फिरी तन पात पुसे लख फेरा लोग रुसे रुसे जो लख वो लख फेरा लख फेरा दिल में यकीन रख जो फकीरो दिल में विसाह रख जो यकीन रख जो दिल के इहो न ढुंढजो त तव्हां अकेला नायो यकीन रख जो तव्हां बिंधण कान आयो तव्हां धड़का आयो तव्हांते मदीने वारे साईं जी नज़र तव्हांते हसनैन जे नाना साईं जी निगाह तव्हांजे मथां तव्हांजे मुर्शिद जे शफ़क़त जो हथ तव्हां अकेला नायो तव्हांते मालिक करीम करम जो नजरा घबराए जो न तंगियूं अचन तकलीफ़ूं अचन फितना अचन ताना मिलन मेड़ा मिलन पर हीअं चइजो त मुंहिंजो साईं तूं की मुझो मालिक ओ दियूं अब्दुल पुछे पंज मोहबन सां मिलूं तूं ही तूं मुझो मालिक तू मुझो साईं तू तू ही तू मुझो थम पकदार सचो सरदार मूंखे न कंहिंजी काणिया पुनल मुझो थम पकदार सचो सरदार मूंखे न कंहिंजी काणिया सच सरदार मूंखे न कंहिंजी जो मूंखे न कंहिंजी काणिया
सरदार मुखे न के जीवो का पुनल मुझो थमे पगदार सच सरदार ओचते है तू हबीब जो जेते लजपाल नबी जे कुर्ब जो शैतान चाकंदो नफ्स चाकंदो दुश्मन चाकंदो मुखालिफ चाकंदो ओचते है तू हबीब जो उन ले थिया कुर्ब करार सच सरदार मुखे न के जी काणिया पुनल मुझो सरदार मुखे न के जी काणिया पुनल मुझो हे वाली वंडे वंडे प्यो वंड मिसरियूं खंड मुंह पे छलिया छोलड़ी वंडे प्यो तो वंड मिसरियूं खंड मुंह पे छलिया झोलड़ी चेहरो संदन चमके डड़वा चोरी जो चंड मिसरियूं खंड हे मुंह पे छलिया झोलड़ी पढ़ो इश्क जो पैगाम मोहब्बत जो पैगाम पढ़ंदो इंशाअल्लाह दिल तां बदी में उड़ंदो जिस्म भली मातमी में वेठो जे सां बार बच्चन का पर दिल तां हली वेंदी बदी सुभान अल्लाह ओ सल्लल्लाहु अलैहि या अरे भाई भली ना भाई तुझे ना मेरे मुझिया प्री ओ कदम भरे चुकुर बजा तुझा थोई पैर पिया धोई पैर पिया तुझे लाए और रहना हो तो हिजाब में साजन अर्ज़ु कया आका अर्ज़ु उम्र मुझिया
पेर चुमाए तुझे ना उम्र मुझी आओ सूरत तुझी सिकमा इन सीने में साझा सीने सीने तुझे ना उम्र मुझी आओ प्रेम ओ करमुल्लाह के करीब करे न त सिकंदे साहुदिया इते सिकंदे साहुदिया तुझे नाए उम्र मुझी आओ हे जेके फितना उथिया आहिनि इनका बचण चाहियो था त मदीने वारे जी गुलामी वारो कामिल मुर्शिद वठो बस इन फितननि खां इन ताननि बेड़नि खां इन ध्यान ई न ॾियणो आहे बस जेका यारी लाती हवा निभाए सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह जन मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जित हयातुन नबी मुंहिंजो नाले ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो कीअं भला विसरंदो भाग वारा वञनि झलक जानी पसंद से वठी था अचनि जन्नत में जो ॾिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो कीअं भला फकीर जे हिक सुर्खी सिक वारी मदीने वारे साईं जे मोहब्बत इश्क जी का प्यालड़ी पी वठी दुनिया हिक पासे थी वञे तूं चवंदे दुनिया खे छा कंदुसि मुंहिंजे लाइ मुंहिंजो यार काफ़ी जंहिं बि खाधो कॾहिं नबीअ जो लंगर को न वणंदो तहीं को बि मां मिठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो कीअं भला जिते हयातुन नबी पिरिय जो पारवा वाहसी गारवा पंथ में पार जो केॾो सोहणो सुठो पार जो केॾो सोहणो सुठो कीअं भला विसरंदो जन मदीनो ॾिठो करमुला के करे यार मिलंदो
वरी हिन जमात के करे प्यार मिलंदो वरी तो उसके सोच में कुर्बाए कुठो किया भला विसरंदो बस यकदर बगीर व महकुर बगीर हिकड़ो दर वठ मजबूत वठ दर मुझे दिल पर मोहम्मद करीम जो गुलामी मुझे आका जी जैसी सिरिय में खून जो आखिरी कतरो यारी निभाए भी गुलामी निभाए सल्लल्लाहु अलैहि भला जे गम अचन दुख अचन शैतान जा हमला थियन नफ्स जा जेकॾहिं दुनिया जे अंदर गम जूं खड़ियूं अचन त बि घबराए न दिल जो रुख मदीने ॾे करे पोइ सिक मां सॾड़ो कर पियो पुकारे सॾे संभारे गमन में तो जो गुलाम आए थिए इनायत सखी सखावत उम्मीद तो में तमाम आए पियो पुकारे सड़े संभारे गमन में तो जो सही मिठा मोहब्बत कयो अकेली हिते हमेशा उदास आया हिजर विछोड़ो अपन डोड़ो ही दिल मोहब्बत जिदा में आए मिठा पोइयो दर वठ लो साबित रहो पंहिंजे कल खां पंहिंजो अॼु भलो बणाइबो अॼु खां सुभाणे अञा सुभाणे खां परीहं अञा भलो बणाइबो जेकॾहिं इहा वाट वतई त पोइ तुंहिंजा ॿई जहान पहुचंदा वरी हिकिड़ी राति अचई थी पई 15 शाबान जी राति एक लैलतुल बरात छोटकारी वारी रात जन्नत जा चिट्ठा मिलण वारी रात अल्लाह की राज़ी करण जी रात गुनाहन बुराइन बेफरमानिन खां नजात वारी रात या जाटियूं मारण या फटाका छोड़ण या कंहिं गिल ऐं विश वारी रात न आहे पर पिरीअ खे परचाइण वारी रात तव्हां खे दावत अॻ में आहे वरी बि दावत ॾियां थो 15 शाबान असां सां गॾिजी मल्हायो दरगाह दिलबराबाद शरीफ मोरो में हर फ़क़ीर घटि में घटि 50 ॿियनि माण्हुनि खे बि दावत ॾींदो ठीकु आहे इन मोहम्मदी महफ़िल में शरीक थियो ऐं सोने हबीब जे दर जी सच्ची गुलामी कयो अल्लाह करी टिनी जहाननि में असांजा बेड़ा पार करे छॾियो ऐं तव्हांखे हिकिड़ी ख़ुसूसी दावत ॾिजे थी 11 फरवरी अंगारे जो ॾींहुं सुबुह जो 10 बजे दुम्बालो शहर में सुभान अल्लाह लान वारे मक़ाम ते हिकिड़ो ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस जो अज़ीम शान जलसो कॉन्फ्रेंस थिए पई ख़त्म नबूवत जे मौक़े ते ख़त्म नबूवत जे उनवान ते छो त अॼुकल्ह कादियानी ज़ोर पकड़ींदा था वञनि इहो हिकिड़ो वॾो फितनो आहे
उन्हें जे लाए अवाम के सुजागी ॾियणी आहे त खत्म नबूवत जो अक़ीदो छा आहे, उनजी अहमियत छा आहे ऐं उन खां इनहिराफ़ करण वारनि जो अंजाम छा थींदो। इन सिलसिले में अज़ीम शान खत्म नबूवत कॉन्फ्रेंस थिए पई, जंहिंमें ख़ुसूसी खिताब शेखुल इस्लाम हज़रत अल्लामा डॉक्टर मोहम्मद ताहिरुल क़ादरी जा शहज़ादा डॉक्टर प्रोफेसर हुसैन मुहिउद्दीन खिताब करण फरमाइंदा। तव्हां सारी जमात के जैसी ताईं पैगाम पहुंचे तो उन्होंने सभिनी के मोहम्मदी महफिल में शिरकत की दावत है। बहुत बड़ा अजीम इज्तिमा हो रहा है जिसमें आप सबको दावत अर्ज की जाती है। 11 फरवरी मंगल का दिन सुबह 10 बजे से ये प्रोग्राम हो रहा है। खत्म नबूवत कॉन्फ्रेंस हो रही है। आए अहले सुन्नत के अकाबरीन से सुने कि हुजूर की मोहब्बत क्या है, हुजूर का इश्क क्या है, अकीदे खत्म नबूवत क्या है। आप इस महफिल में जरूर शरीक हो और इसमें हजरत साहबजादा प्रोफेसर हुसैन मुहिउद्दीन खिताब लाजवाब फरमाएंगे जो हुजूर शेखुल इस्लाम डॉक्टर मोहम्मद ताहिरुल क़ादरी ज़ीद मजनू के शहज़ादे हैं। उनका खिताब लाजवाब होगा। आप सबको शिरकत की दावत दी जाती है। अल्लाह करीम दिल शान सभिनी के मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत जे, हुजूर जो इश्क जे, सोने नबी जे दर जी गुलामी में जियारे सरकार जे गुलामी वारो मौत नसीब फरमाए। वमा अलैया इल्लल बलाग। ई किताब रूह कलाम तव, इहो जरूर वठो। ऐं ॿियो किताब अॼु सुबुह जो छपी आयो आहे, मुस्लिम ऐं मुल्हिद। मुसलमान चाहे मुल्हिद चाहे, इलाहाद जो फितरो बाम थी वियो आहे। माण्हू कि अल्लाह के नथा मञनि, के रसूलुल्लाह के नथा मञनि, उन जा दलील नकुली दलील हिन में ॾिना आहिनि। ऐं ही क्यों किताब आहे क़ल्बे क़ुरान रूहे जहां सूरत यासीन। सिंधी तर्जुमे सां सूरत यासीन ख़ासि करे 15 शअबान जी रात जेको 3 भेरा पढ़े न, उनजे सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़, उनजे रिज़्क़ में सारो साल बरकत पवंदी। जेको 3 भेरा सूरत यासीन पढ़े उनजी मुसीबतूं आफ़तूं शामतूं अल्लाह ताला टारे छॾींदो। ये सूरह यासीन वठो। अल्लाह करीम दिल शान सां सभिनी के अमल की तौफीक नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। रब्ब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन वंसुरना अल्लाहुम्मा अंत खैरुन नासिरीन वहफिज़ना व अंत खैरुल हाफिज़ीन। या रब्ब बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। सोने नबी जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब कर। मुंहिंजा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मौला असांखे दीन में इस्तिक़ामत ॾे, अक़ीदे अहले सुन्नत ते इस्तिक़ामत नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन बिरहमतिका या।